नाज़रीन वाक़े आगा कंदासीं कराची जे इलाइक़े लांडी में रोड हादसे में एक ॼणो फौत थी वियो। पुलिस मौजूद पहुती शख़्स जी सुञाणप 35 वरीह जे सैयद सज्जाद नकवी वल आशिक अली तौर थी आहे। हादसे बाद फौती नौजवान जो मर्जिना इस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। कराची में ख़बर मां शेयर कई पिया। कराची जे इलाइक़े लांडी में रोड हादसे में एक ॼणो फौत थी वियो। पुलिस मौजूद पहुती शख़्स जी सुञाणप 35 वरीह जे सैयद सज्जाद नकवी वल आशिक तौर थी आहे। हादसे बाद फौती नौजवान जो मर्जिना इस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। कराची जे इलाइक़े लांडी में रोड हादसे में एक ॼणो फौत थी वियो। पुलिस मौजूद पहुती शख़्स जी सुञाणप 35 वरीह जे सैयद सज्जाद नकवी वल आशिक अली तौर थी आहे। हादसे बाद फौती नौजवान जो मर्जिना इस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। कराची में ख़बर मां शेयर कई पिया। कराची जे इलाइक़े लांडी में रोड हादसे में एक ॼणो फौत थी वियो। हादसे बाद फौती नौजवान जो मर्जिना इस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। तफ़सील वार कंदासीं ब्यूरो चीफ कराची अब्दुल्ला सोलंकी खां। जी अब्दुल्ला, आगाह कजो। जी बिल्कुल, लांडी गुलामंद चौरंगी के भरसा ट्रैफिक हादसो थियो है, जंहिंमें हिकु ॼणो फौत थी वियो आहे। फौत थियल शख़्स खे छिपाए पुलिस ज़रिए जना इस्पताल मुंतकिल कयो पियो वञे, जंहिं त फौत थियल शख़्स जी सुञाणप सैयद सज्जाद नकवी वलद आशिक अली उमिरि 35 साल ॿुधाई पई वञे। जी महिरबानी अब्दुल्ला, आगाह करण जे लाइ। नाज़रीन, वक़्त जी ख़बरूं वॾी ख़बरुनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो द न्यूज़।